अल्लाह पाक मुशरिकनि जे उन क़यामत जे ॾींहुं पेशी जो रब साईं ज़िक्र फरमायो, फरमाईंदा इंसान खे आख़िरत में जॾहिं पेश कयो वेंदो उनखे चयो वेंदो त तव्हां दुनिया जे अंदरि जंहिंजे मथां टेक ॾींदा हुयो उन टेक वारनि खे पेश कयो, जंहिंखे अल्लाह जी ज़ात सां तव्हां शरीक सम्झंदा हुयो उन्हनि खे अची करे पेश कयो ताकी तव्हांखे ॾुखे वक़्त में कमु अचनि। अल्लाह पाक पहिरियां खां दुनिया जे अंदरि हिकिड़ो अक़ली ऐं नक़ली दलील सम्झायो, फरमाईं त जेके तव्हांखे आख़िरत जे अंदरि कामयाबी जो आसरो ॾियनि था उन्हनि खे वठी करे चओ त सरकार तुंहिंजो असांखे आसरो ॾिए थो, आख़िरत में मोह ॾींदे या पाण हुते असां लोड़ींदासीं। अल्लाह फरमायो त इहा ॻाल्हि हिकिड़ी कतई आहे ऐं को बि इंसान तव्हांखे जेको सम्झंदड़ इंसान हूंदो उहो कॾहिं बि तव्हांखे इन शइ जो यकीन न ॾींदो त हा तूं क़बर में हल त मां हुते अचाईंदो, कॾहिं बि कोन चवंदो। जॾहिं उहो क़बर में तव्हांजे कमु नथो अचे, आलम क़यामत में तव्हांजे कमु नथो अचे त पोइ यारी अहिड़े सां रखो न जेको तव्हांखे हुते कमु अचे। पोइ अहिड़नि सां यारी रखण जो फ़ाइदो कहिड़ो जेके हिन दुनिया तां जीअं इंसान रहलत करे वञे ऐं मंज़िल पंहिंजी मटाए वञे, ऐं अहिड़नि सां यारी रखे जेके पोइते रहिजी वञनि, आख़िरत में हुजण जे बावजूद बि साथ न ॾेई सघनि। हिकु त उन्हनि खे आलम क़यामत जे इल्म जो को पतो ई कोन्हे। आलम क़यामत जे इल्म जो पतो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे आहे ऐं अल्लाह पंहिंजे क़ुर में ॿुधायो त उते पीउ पंहिंजे पुट खे कमु न ईंदो, अमड़ पंहिंजे बचे खे कमु न ईंदी, बचो पंहिंजे पीउ माउ खे कमु न ईंदो, त कहिड़ा आहे काइनात जे तख़्ते ते जेको इंसान खे हिन जॻह ते कमु अचे। माना तव्हां कंहिंखां बि गारंटी तव्हां नथा वठी सघो त साईं तूं आख़िरत में असांखे पुॼंदे, फरमाईंदा सवाल ई पैदा न त जॾहिं इन शइ जी इहा हिकिड़ी हक़ानियत ऐं वाज़े ॻाल्हि सम्झ में अची वई त अव्हांखे क़यामत जे ॾींहुं कोई कमु न ईंदो, त पोइ क़ुर फरमायो त पोइ इन्हनि जे मथां टेक ॾियण जो ऐं इन्हनि जे मथां आसरो करण जो भला तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि में फरमाईं त तव्हां उन्हनि माण्हुनि खे वञी करे ॾिसो जेके माण्हू पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कनि था ऐं पंहिंजे कमु करे वठो असांजो तवजो वञे थो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सो क़ुरान फरमायो त फरमाईं त जेके इंसान क़ाल लज़ीन उतुल इल्म सुम्मा यौमल क़ियामत युख़ज़ीहिम व यक़ूलु अय्न शुरकाई लज़ीन कुंतुम तुशाक़ून फ़ीहिम। फरमाईं त उन्हनि खे चवंदो त किथे आहिनि मुंहिंजा शरीक जिन खे तव्हां दुनिया जे अंदरि तव्हां सॾींदा हुयो ऐं उन्हनि खे मुशक़त जे अंदरि चवंदा हुयो त साईं हीअ असांजा पोतल आहिनि। अल्लाह फरमायो त क़यामत जॾहिं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जा इहे माण्हू कमु न ईंदा। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफ़ुसिहिम। फरमाईं त हालत इंसान जी इहा हूंदी जो इंसान जे मथां मौत ईंदो ऐं इहे पंहिंजे नफ़्सनि जे मथां पाण ज़ुल्म कंदड़ हूंदा। हाणे इन खां वधीक काइनात जे अंदरि ज़ुल्म आहे जो दुनिया जे तख़्ते ते वबा थी हले, मुसीबत थी हले, पर इंसान अल्लाह जे तरफ़ क़ुर जे तरफ़ मुतवजह थियण जे लाइ तयारु न आहे। इन खां वधीक को ज़ुल्म आहे पंहिंजे नफ़्स ते। जंहिं कैदीअ खे ख़बर हुजे त सुभाणे मूंखे जेको आहे फांसी जो आर्डर आहे, उहो वेही पंहिंजे बैरक जे अंदरि या जेल जे कमरे में वेही गाना ॿुधंदो या टीवी ॾिसंदो या ख़बरूं ॿुधंदो या लव लवियात कंदो ऐं मुसलो हूंदो ऐं साईं मुंहिंजे खे चवां अचे रड़ियूं कंदो, राड़ जे मथां राड़ पई पवंदी जो ॿियनि जेलनि जी निंड बि ख़राबु करे छॾींदो त सुभाणे मुंहिंजे मथां मौत आहे, रब बसि अॼु मुंहिंजा सभु गुनाह माफ़ु करण त सुभाणे त मां जहन्नम में पको आहे। त गर्ज़ त उन इंसान खे यकीन आहे मौत जो त मां सुभाणे मरंदुसि, त रब जॾहिं इंसान जे मौत जी का गारंटी न ॾिनी, फरमाई त इन शइ जो इल्मु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे आहे त कॾहिं इंसान दुनिया तां वफ़ात कंदो, कॾहिं इंसान दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा रहंदो। त जॾहिं इंसान खे यकीन ई न आहे सुभाणे जे ॾींहं जे ज़िंदगीअ जो, त पोइ इहो इंसान पंहिंजी ज़िंदगी ते आसरो करे पंहिंजे नफ़्स जे मथां कीअं नथो ज़ुल्म करे। अल्लाह जे क़ुर उन्हनि जे तरफ़ इशारो फरमायो जेके पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कंदा, इहे ज़ालिम आहिनि जेके पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कंदा पिया। क़ुर फरमाए त अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफ़ुसिहिम। जॾहिं असांजे फ़रिश्तनि जे मथां हुकुम ईंदो त वञो वञी करे फलाणे जो साहु कढी अचो, पोइ उहे हुनखे मोहलत न ॾींदा। उहे हुनखे न चवंदा त साईं सगोरा हाणे तूं कलमड़ो पढ़ी वठि, तूं वज़ू करे वठि, तूं नमाज़ड़ी पढ़ी वठि, क़ुर पढ़ी वठि, को हुनखे कंहिं बि क़िस्म जी मोहलत न ॾींदा।
दुनिया जे एतबार सां बि मोहलत न मिलंदी त दीन जे एतबार सां बि मोहलत न मिलंदी। जेकर हुनजा बच्चा फाथा पिया हुजनि मिल्कियत में, चवे त साईं मुंहिंजा बच्चा पोइ हिते विड़ी करे नाड़ थींदा, फ़रिश्ता सगोरा मूंखे मोहलत ॾे, अधु कलाक खनि त बचड़नि खे घुरायां, उन्हनि खे मिल्कियत लिखी ॾियां, कुझु कोन्हे। जॾहिं रब जो हुकुम ईंदो त रब जो हुकुम फरमाईं त अहिड़ी हालत में उनजो अचे साहु कढंदो जो इंसान पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कंदड़ हूंदो। काफ़िरनि जी ॻाल्हि आहे। ईमान वारो त अलाह पाक ईमान वारे खे त रब साईं उहा तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं रब उन ईमान वारे जी तारीफ़ बयानु फरमाई आहे। क़ुर जी ख़सलत आहे, ख़ासो आहे क़ुर जो। जॾहिं इन काफ़िरनि खे ड्रेजारींदो आहे अलाह जो क़ुर त वरी जेके मोमिन आहिनि उन्हनि खे वरी जन्नत जी बिशारत बि ॾियणु फरमाई। इहो अलाह जो कानून आहे। माना घबराइण जी, मोमिन खे घबराइण जी ज़रूरत न आहे, नमाज़ी खे घबराइण जी ज़रूरत न आहे। फरमाईंदा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम फ़अल्क़वुस्सलम मा कुन्ना नअमलु मिन सू। जॾहिं फ़रिश्ता ज़ुल्म जी हालत में इन्हनि जे नफ़्सनि जे मथां अची करे बीहंदा, इन्हनि जो साहु कढंदा, इन्हनि खे वफ़ात ॾींदा, उन वक़्त में अची करे पंहिंजो कलमा बि शुरू कंदा, विर्द बि शुरू कंदा। जंहिं वक़्त खां इंसान जे हिन जिस्म मां साहु निकिरणु शुरू थींदो, उन खां बाद में 1000 4 लख दफ़ा बि तौबा करे, क़ुर फरमायो त उन्हनि जी तौबा कंहिं बि क़िस्म जी क़ाबिल क़बूल न आहे। जॾहिं इंसान जो साहु निकिरंदो, इंसान जे मथां जॾहिं मौत जो सख़्ती शुरू थी वेंदी, हाणे उन खां बाद में खणी लख दफ़ा विर्द करे, दुरूद पढ़े, खणी उन वक़्त में कलमा पढ़े, क़ाबिल क़बूल न आहे। अॻ में जेको अमल कई अलाह वटि उहो लिखियलु हो। अॻ में जेको अमल कई रब साईं उन जे अमल जो बदिलो उनखे ज़रूरु ॾींदो। फरमाईंदा फ़अल्क़वुस्सलम मा कुन्ना नअमलु मिन सू। ऐं उहे वरी उन वक़्त में हाणे ॾिसंदा न त मौत थो अचे त मौत जे वक़्त में वरी पंहिंजे मथां अहिड़ी हालत ऐं कैफ़ियत तारी करे छॾींदा ॼण त वॾो को बुज़ुर्ग आहे पीरान पीर पंहिंजे मथां अहिड़ी कैफ़ियत तारी करे छॾींदा जो उन वक़्त में अचे विर्द पढ़णु शुरू कंदा, अचे ख़त्मा पढ़णु शुरू कंदा, अचे जेके आहिनि सदका ॾियणु शुरू कंदा। तंहिंजे करे हे जेके असां वटि ख़त्मनि वारा सगोरा जेके आहिनि घणा माण्हू हिरी पिया। हाणे असां ख़त्मनि ते पाबंदी हणी छॾी, बाबा ख़त्मनि ते असांजा छोकिरा न वेंदा, ॻाल्हि ख़तमु। जिन खे सवाबु खटिनो आहे हिते वेही करे क़ुर पढ़ायो, हिते वेही तव्हांखे जेकॾहिं ख़िदमत करणी आहे त हिते उन्हनि जी ख़िदमत कयो, घर असांजा छोकिरा न हलंदा। अहिड़ा माण्हू ज़ालिम थी पिया आहिनि। असांजो क़ुर जी बेक़दरी कई न त पोइ होॾो बि जवाबु ॿेड़ो थो मिले। अॻ में जॾहिं क़ुर पढ़णु वेंदा न, तलबा वेंदा क़ुर पढ़णु, उन्हनि खे मानी खाराईंदा हुआ, शरबत पीआरींदा, बोतलूं पीआरींदा। उन्हनि जेको आहे हिकिड़ो मोकिलियोसीं त उन्हनि खे पेटी त करे रवानो करे छॾियो त पोइ असांजे तरफ़ खां बि पोइ ओड़ी उमेद रखनि, पोइ मुलनि खां दाह न कनि त मुलनि जेको क़ुर ते पाबंदी हणी छॾी। हाणे असां बंदि करे छॾियोसीं। जंहिंखे ख़त्मे जो सवाबु खपे ऐं जंहिंखे उमेद हुजे त मूंखे रब मुंहिंजो सवाबु पहुचाईंदो, क़ुर मस्जिद में वेही करे पढ़ंदासीं, अलाह पाक उनजो सवाबु घर में पहुचाइणु फरमाईंदो, या जेको वफ़ात करे उनखे क़बर में पहुचाइणु फरमाईंदो। इहो ईमान आहे त बिस्मिल्लाह करे अचे न त पाण ख़ुशि हुजे। सो हाणे अल्हम्दुलिल्लाह हिन जी इब्तिदा करे छॾी आहे। उन्हनि इहो पहिरें ख़त्मे जेका मिठाई खाधी न इन जी क़ुर हिते पढ़ंदा हुआसीं। जंहिंखे वणे ॻाल्हि तॾहिं बि बिस्मिल्लाह न वणे त पघार असांखे उहे कोन ॾींदा, त असांखे उहे परवाह कोन्हे। भला मतिलबु क़ुर जी इहा बेक़दरी आहे। सो अर्ज़ु करण जो मक़सदु त जॾहिं इंसानु हिन दुनिया खे छॾे थो वञे, पोइ अची साईं उनजे मथां अचे क़ुर पढ़ंदा, अचे उनजे मथां ख़त्मा, अचे उनजे मथां देगियुनि जा भत। पोइ ग़रीब जेकॾहिं 4 ॼणा ग़रीब हुते खाईंदा त वॾा जेके लेट करो ज़रूरत अहिड़ा जेके 20,000 जा रोज़ानो पंहिंजे जिस्म ते ख़र्चु करण वारा, उहे बि अचे लहंदा, काटन जा कपिड़ा पातल हूंदा, अची करे लहंदा। हाणे उनजे मानी खाइण सां उनखे पिणे खे सवाबु पहुचंदो हुजे, सवाबु पहुचंदो। हुन सां रब कमज़ोर जी मदद करण जो हुकुम फरमायो आहे। जंहिंजो अॻ में ई पेट भरियल आहे त पोइ उनखे खाइण सां 100 करोड़ पहुचंदो। कमज़ोर जी मदद करण जो अलाह हुकुम फरमायो आहे। इहे ख़त्मा ख़ैरात, इहे सदका आहिनि इन जे करे त मुस्लमान मिसकीन जी हमदर्दी करे। ईअं न त मुस्लमान यारी बाजी मल्हाए। असां वटि वरी ख़त्मनि ते यारी बाजी मल्हाईंदा आहियूं त फलाणो दोस्त हुनखे दावत ॾिने न, यार पिणे जो मरी वियो तो टीजो कयो त मूंखे दावत कोन ॾिनई। अरे तुंहिंजे लाइ दावत कई हुयमि छा, शादी जो सॾु हुयो छा? मिसकीननि खे खाराए, दोस्तियूं न हलाए, उन्हनि में यारी बाशियूं माण्हू ख़तमु करे। जेके मिसकीन हुजनि, चाहे पोइ कहिड़ा बि हुजनि, उन्हनि मिसकीननि खे खाराए। मिसकीन जे पेट में जीअं अवां जेको आहे जानवर खे जेकॾहिं खारायो था न, रब उनजो बि सवाबु ॾिए थो। जाइ जो इंसान जे मिसकीन बुखे जे पेट में जेकॾहिं हिकिड़ो गिरो लुक ईंदो, हिकिड़ो वेलो हुनजे घरां टरी पवंदो, उनजे दिलि मां जेके दुआऊं निकिरंदियूं न, उनजो सवाबु तुंहिंजे अबे खे क़बर ते पहुचंदो। ॻाल्हि सिधी आहे, पर यार ज़िदी आहे। पोइ जेकॾहिं
असांजे करे इन्हनि मसइलनि जे ॿुधाइण जे करे असां न ईंदासीं न त वरी पोइ गुलाबी सुनी घुराईंदा चवंदा हे मुला मंझि थी खुरस अबे खे त बाबा टंगो टाली करा कहिड़ी बि हालत में जन्नत में पुॼाइणो आहे हे मुला न पुॼाईंदो त उहो ज़रूरु पुॼाईंदो सो असांखे बि छटी खाधी वेठो असांखे ख़बर आहे सभिनी अलाह पाक खां दुआ आहे अलाह साईं अवां असांखे सभिनीनि खे इस्लाम जे मुताबिक़ इहा असांजी शरीयत न आहे इहा शरीयत आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सभु ताबेदार आहियूं अलाह जे रसूल जा असां सभु इताअत गुज़ार आहियूं मिठड़े अलाह जा अलाह असांखे पैदा कयो अलाह जे रसूल असांखे इहा शरीयत ॾिनी असां सभिनीनि जी ज़िंदगीअ जी कोशिशि इहा आहे त असां सभु पंहिंजी मर्ज़ी न हलायूं मर्ज़ी हलायूं मिठड़े अलाह जी अलाह जे रसूल जी ॻाल्हि इहा आहे पंहिंजी मर्ज़ी बिल्कुलु न आहे सो फरमाई दफ़ल कौसलम जॾहिं अहिड़नि नाइंसाफ़नि माण्हुनि जे मथां जॾहिं मौत ईंदो न त मौत जे वक़्त में चवंदा त साईं या आख़िरत में जॾहिं उन्हनि जो पुछाणो थींदो त उन पुछाण जे वक़्त में चवंदा त साईं असां त ताबेदार हुयासीं फ़ल कौसलम पोइ वरी पंहिंजो ईअं सम्झो त पर्दो मटाए करे चवंदा त साईं हाणे असां त नाफ़रमान त हुया ई कोन असां त पका नमाज़ी हुयासीं अहिड़ा नमाज़ी हुयासीं जो मथे ते निशान बि ठही पियो वेंदा हुआसीं नमाज़ पढ़ण मुलनि जेका फरासी में कोन विछायूं असांजो सजदे सां निरड़ो घसी घसी ते निशान बि ठही पियो सो फरमाईंदा फ़ल कौसलम उते चवंदा त रब असां त पका मुवैद अलाह फरमायो मा कुन्ना नामल मिन सू अहिड़ा कूड़ ॻाल्हाईंदा उन्हनि खे ख़बर न आहे त ज़ालिमो अलाह खे तव्हां खां वधीक इल्मु आहे इहे मुशरिक काफ़िर मुनाफ़िक दुनिया जे अंदरि जो कूड़ ते हिलियल हूंदा अलाह जे साम्हूं कूड़ ॻाल्हाईंदा क़ुर फरमायो फरमाईं फ़ल कौसलम मा कुन्ना नामल मिन सू उहे चवंदा त साईं इताद पंहिंजे मथां चवंदा त असां त इताद गुज़ार हुयासीं फर्मा बरदारी कंदड़ हुयासीं असां त बुराई वारा अमल ई कोन कंदा हुयासीं हलो बाबा अहिड़ो कूड़ फरमाईंदा भला इन अल्लाह अलीमुम बिमा कुंतुम तामलून अल्लाह फरमाईंदा हाओ अल्लाह खे इल्मु आहे जेके बि तव्हां अमल कया अॻिते पोइते करण जी का ज़रूरत न आहे रब साईं फ़रिश्तनि खे हुकुम फरमाईंदो पंहिंजी कुदरत सां हर इंसान जे साम्हूं अहिड़ा अमाल नामा अहिड़ा दफ़्तर खोले करे पेश कराइणु फरमाईंदो जो इंसान पंहिंजे अमलनि जो इहो ईअं सम्झो त इनकार करण जी सलाहियत ई न रखंदो इनकार न करे सघंदो हिकिड़े माण्हू जे साम्हूं जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि जीअं मिसाल जे तौर ते वीडियो भरिजे थो वीडियो जे करे कंहिं माण्हू जे साम्हूं सुभाणे का ॻाल्हि मूंखां चइजी वञे ग़लतीअ में ऐं मां चवां त न भाउ मूं न चई आहे सुभाणे माण्हूअ जो वीडियो पेश करे त हीअ थो चई आहे त पोइ को जवाबु रहंदो त मां हुन ॻाल्हि खां फिरां त हिन जो त को मिसाल ई कोन्हे हिते दुनिया में अलाह वटि अलाह पाक अहिड़ा ॼण त उन मंज़र खे ई रब साईं वराए करे उनखे फहिराए करे ॾेखारे त क़ादिर आहे अलाह पाक ॾेखारींदो उनखे इनकार जी गुंजाइश ई न फरमाई अलाह फरमायो भला हाओ इन अल्लाह अलीमुम बिमा कुंतुम तामलून अल्लाह खे इल्मु आहे जेके बि तव्हां अमल कंदा रहियो दुनिया में रब खे इल्मु आहे साईं पाण छा हुकुम आहे फरमाईं त इन्हनि तव्हांजे कुफ़र जे करे तव्हांजे बुरनि अमलनि जे करे फदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा जहन्नम में दाख़िल थियो दरवाज़ा जहन्नम जा खुलिया पिया अथव हमेशह वञी करे जहन्नम में रहो ज़ालिमनि जे मथां इहा दुनिया जे अंदरि इंसानु ज़ुल्म कंदड़ आहे एॾो वॾो इंसान जो इहो ज़ुल्म आहे पंहिंजे नफ़्स जे मथां जंहिं हिन ज़िंदगी जो क़दुरु न कयो इन खां वॾो ज़ालिम आहे ज़ालिम इंसान छा कंदो अलाह जे इन में राईअत में नुक़सानु पहुचाईंदो छा रब खे का परवाह ई कोन्हे क़ुर फरमायो फरमाई त दुनिया जे तख़्ते ते इंसान तूं छा बि करे मां अलाह जी बादशाही में हिकिड़े वार बराबरि बि कमी न ईंदी रब जी बादशाही को लोॾो ई कोन्हे इंसान ज़ुल्म कंदड़ आहे हीअ जेके दुनिया जे तख़्ते ते इहे इंसान पंहिंजी ज़िंदगी बर्बादु कनि था इहे सभु बर्बादु कंदड़ आहिनि जिन अलाह जी तरफ़ मुतवजो न थिया हीअ हेॾो क़ुर अलाह 30 पारनि जी सूरत में नाज़िल फरमायो इहो इन जे लाइ न तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हिनखे नाफ़िज़ कयो इंसान ज़िंदगी में नाफ़िज़ त छा कंदो रहंदो हुनखे पुठी ॾेई करे बीह रहे अहिड़े वक़्त में तकलीफ़ वारे वक़्त में बि इंसान खे अहसासु न हुजे इहे रड़ियूं इन जे करे आहिनि ताकी आख़िरत में को इंसान ईअं न चवे त रब असांखे ख़बर न हुजे आख़िरत में को ईअं न चवे फरमाईंदा फदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा फलबिअस मथवल मुतकब्बिरीन फरमाईंदा दाख़िल थियो जहन्नम जे अंदरि हमेशह रहंदा हिन में वॾी बुरी रहण जी जाइ तकबुर कंदड़नि जी इहो इंसान जो वॾे में वॾो तकबुर आहे जो इंसान पंहिंजी ज़िंदगी मां वक़्तु कढी करे हुन मालिक जे दर ते हाज़िरी न ॾे जंहिं मालिक असांखे एॾी वॾी हसीन ज़िंदगी नसीब फरमाई इहा अवां असांखे घरड़ा असांखे औलाद अवां असांखे इहे पाड़े जूं नेमतूं अवां असांखे इहे रिस्क जूं नेमतूं अवां असांखे पाणी जूं नेमतूं काइनात जे अंदरि कहिड़ी शइ आहे जेका इंसान जो फ़ाइदेमंद आहे हीअ ज़मीन विछाई हेॾो आसमान ठाही अवां असांजी राहत जे लाइ इंसान पंहिंजे बचड़नि खे ॾिसे थो केॾो अंदरि ठरी थो पवे इन्हनि बचड़नि खे औलाद खे ॾियण वारी रात कंहिंजी आहे अलाह जी दावा
अवां असांजे करे ॿ वेला मानी न खाऊं त ज़िंदगी ख़तम थी वञे त इहा रोज़ानो हर वक़्त ते पंहिंजे वक़्त ते रिज़्क़ ॾियण वारी ज़ात बि मिठड़े अलाह जी उन अलाह जो इंसानु मोहसिन नथो थिए अल्लाह तबारक व तआला जो क़दुरु नथो करे इहो क़दुरु न कंदड़ इंसानु तकबुर कंदड़ आहे मालिक जे साम्हूं तकबुर करे थो इंसानु फरमाईंदा पोइ हिन तकबुर कंदड़नि जे लाइ जाइ बि जाइ न अॻे में न ॿुधाए हा त मयार हुजे हा त साईं असांखे त ख़बर ई न हुई अलाह जे क़ुर त रड़ियूं करे इंसान खे ॿुधायो त इंसान तुंहिंजे लाइ आख़िरत में अहिड़े क़िस्म जा मामला थींदई हिसाब किताब थींदई ॼण त आख़िरत वारे वाक़िअनि खे अलाह पाक वरी वरी सेकंड सेकंड जे हिसाब सां वरी अलाह पाक बयानु फरमायो त इंसान क़दुरु कर असां जेको आहे पंहिंजे तरफ़ खां तबलीग जो अंदाज़ महिनत जो अंदाज़ अलाह पंहिंजो हक़ पंहिंजे महबूब खां पूरो करायो दुनिया वारनि जे लाइ क़ुर खे ता ज़िंदगी हिन जी हिफ़ाज़त कराए अलाह पाक हिन उम्मत जे मथां एहसान फरमायो पूरा काइनात जे अंदरि जेके किताब नाज़िल थिया सभिनीनि जे अंदरि हेर फेर थी वई अलाह फरमायो त हिन क़ुर खे क़यामत जे ॾींहं ते असां ज़बर ज़ेर जी हिफ़ाज़त बि असां पंहिंजे ज़िम्मे खईंसीं ताकी इंसान तो इहा शिकायत न थिए त रब हीउ क़ुर शकी हुयो कोई बि इंसान कहिड़ो बि हुजे काफ़र बि इहो एतिराज़ न कंदो त हीउ क़ुर जेको उहो न आहे जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो काफ़र बि न चवंदो खणी इहो चवंदो त बाबा असां नथा मञूं हुनखे पर काफ़र बि हिन शइ जो अॼु इक़रारी आहे त क़ुर उहो ई आहे जेको 1450 साल अॻु में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थियो हुयो अॼु बि उहो ई क़ुर आहे अलाह इन क़ुर जी हिफ़ाज़त फरमाई न मुस्लमान जे हयाती खे सुधारण जे लाइ मुस्लमान सुधरण जे लाइ तयारु न आहे त पोइ छा थो करे सघे सो क़ुर फरमायो वकील लिल्लज़ीन इत्तक़ू माज़ा अंज़ल रब्बकुम फरमाई त पोइ इन जे मुक़ाबले में हाणे इहो हाल अहिवाल थियो काफ़िरनि जो मुतकबिरनि जो इन खां बाद में फरमाई जेके तक़वा वारा आहिनि परहेज़गार आहिनि उलमा फरमाइनि था त सभ खां वॾी परहेज़गारी आहे अलाह जे मथां ईमान आणणु अलाह जे मथां ईमान अकेलो करे मञणु अलाह जी ज़ात खे जेको रब खे पंहिंजी ज़ात में सिफ़ात में मां वरी वरी वज़ाहत करे चुको आहियां ज़ात सिफ़ात जो मतिलबु जेके ताक़तूं क़ुवतूं अलाह जूं आहिनि उहे ॿिए में इंसानु मञींदो त मुशरिक बणिजी पवंदो मींहुं वसाइणु इहे साईं औलाद ॾियणु इहे काइनात जे अंदरि रिज़्क़ खाराइणु इहा बुख लाहिणु बीमारियूं ॾियणु बीमारियुनि खां शिफ़ा ॾियणु इहे सभु जेके शयूं आहिनि इहे सभु शयूं मुंहिंजे अलाह जे कंट्रोल में आहिनि जेकॾहिं बीमारी जी शिफ़ा दवा में सम्झंदो न तॾहिं में हुनजो ईमान ख़राबु थी वियो बीमारी जी शिफ़ा दवा में न आहे बीमारी जी शिफ़ा मुंहिंजे रब जे हुकुम में आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो मशहूरु आहे न पहिरियां तकलीफ़ थी मूसा अलैहिस्सलाम खे रब हुकुम फरमाए मूसा फलाणी जेको आहे वञी करे जड़ी बूटी वञी करे खाओ त मूसा अलैहिस्सलाम जी तकलीफ़ फ़ौरन ख़तमु थी वई वरी ॿिए दफ़े जो हुनखे उहा तकलीफ़ थी वञी करे उन ई जॻह तां वञी उहा ई शइ वञी करे खाधई त उन दफ़े अञा तकलीफ़ वधी वई रब खे अर्ज़ु कयनि त रब पहिरियां त इहा मां खाधी हुयमि त मुंहिंजी तकलीफ़ ख़तमु थी वई हाणे ॿीहर खाधमि त रहंदो तकलीफ़ वधी अलाह फरमाए त मूसा उन वक़्त में मुंहिंजो हुकुम हुयुसि हाणे मुंहिंजो हुकुम न हुयुसि तो जेको आहे ख़यानत इहा कई जो मां अलाह खां दुआ न घुरी मुंहिंजो हिनखे हुकुम थींदो त हिन में शिफ़ा ईंदी मुंहिंजो हुकुम न हूंदो त हिन में शिफ़ा न आहे जड़ी बूटी में शिफ़ा थोरी आहे शिफ़ा त मां अलाह जे हुकुम में रखियलु आहे सो क़ुर फरमायो फरमाईंदा वकील लिल्लज़ीन इत्तक़ू त परहेज़गार इंसान उहो आहे जेको सभ खां वॾी परहेज़गारी आहे अलाह खे अकेलो करे मञे अलाह जी ज़ात में अलाह जी सिफ़ात में काइनात जे अंदरि कोई मुश्किल कुशा न आहे कोई हाजत रवा न आहे कोई बीमारियुनि खां शिफ़ा ॾींदड़ न आहे कोई औलाद ॾींदड़ न आहे कोई रिज़्क़ खाराईंदड़ न आहे सभु जो सभु असां फ़क़ीर आहियूं असां सभु जेके आहिनि मुंहिंजे रब जे दर जा फ़क़ीर आहियूं असां सभु मोहताज आहियूं ॾींदड़ ज़ात मुंहिंजे अलाह जी आहे सभु असां मख़लूक आहियूं असां सभिनीनि खे असांजे वॾनि खे असांजे नबियनि खे असांजे वलियनि खे असांजे गौसनि खे असांजे कुतुबनि खे जेके बि अलाह जा वली आहिनि फरमाए उन्हनि सभिनीनि खे पैदा कंदड़ उन्हनि सभिनीनि खे ज़िंदगी ॾींदड़ उन्हनि सभिनीनि खे मौत ॾींदड़ ज़ात मुंहिंजे अलाह जी आहे फरमाई वकील लिल्लज़ीन इत्तक़ू चयो वेंदो परहेज़गारनि खे माज़ा अंज़ल रब्बकुम फरमाई तुंहिंजे रब छा नाज़िल कयो तव्हांजे मथां क़ुर जे बारे में कालू खैरा मुत्तक़ी चवंदा रब वाह जो कलाम नाज़िल फरमाई भलाई भलाई इन अलाह जे क़ुर में रब जे क़ुर में उहा भलाई हुई हज़रत उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे उहा जेका हज़रत उसामा जी वालदा आहे उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नंढे हूंदे पंहिंजी गोद में बि पालण फरमायो जॾहिं वॾी थी उनजी उमिरि तमामु वॾी थी हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया तां रेलत करे विया हज़रत उम्मे ऐमन जेका आहे रोए पई पोइ उनखां हज़रत सैयदना सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ऐं सैयदना उमर फारूक वञी करे पुछो अमर छो थी रोए तुंहिंजे रोइण जो वजह छा आहे छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया ते वफ़ात करे विया इन जे करे फरमायो त साईं जन त वञी करे आराम में थिया राहत में थिया साईं जन त अलाह जे हुकुम सां ऐं पंहिंजी मर्ज़ी सां विया साईं जन त हमेशह कामयाबु आहिनि पर असुल ॻाल्हि इहा आहे साईं जन असां खां जॾहिं विछोड़ो करे विया अलाह जो जेको असां सां रब्त हुयो इन क़ुर जे ज़रिए सां उहो रब्त असां खां ख़तमु थी वियो फरमाई जॾहिं इहा ॻाल्हि सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं हज़रत उमर फारूक साईं जन ॿुधी उहे बि रोइण शुरू इन ॾुख में मालिक जी मुलाक़ात हूंदी असां सां इन जे ज़रिए सां
त हाणे खणी उन हालत में उहा वक़्तु त न आहे रब सां हर कंहिंजो नसीबु रखियो असांजो नसीबु इन वक़्त जो 1400 साल बाद जो उन्हनि जो नसीबु उन वक़्त जो पर अलाह पाक उन वक़्त में नाज़िल थियल जेको क़ुर आहे इन क़ुर खे आख़िर ताईं असांजे लाइ हिकिड़ो मौजज़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो तोहफ़ो असांखे ॾियणु फरमाई ताकी उम्मत जेको आहे इन क़ुर मां सबक़ हासिल करे इन क़ुर में हर बीमारी जी शिफ़ा रखियल आहे हर मुसीबत जी दवा रखियल आहे क़ुर में अल्लाह तबारक व तआला तमामु जेके काइनात जे मसाइलनि जो हल अल्लाह पाक इन क़ुर जे अंदरि रखियल आहे फरमाईंदा लिल्लज़ीना अहसनु फ़ी हाज़िहि दुनिया हसन जिन माण्हुनि नेकियूं कयूं जिन माण्हुनि चङायूं कयूं इन दुनिया जे अंदरि उन्हनि जे लाइ नेकियूं नेकियूं आहिनि वल दारुल आख़िरत ख़ैर इन नेकियुनि वारनि जे लाइ फरमाई मुत्तक़िन जे लाइ मुत्तक़ी परहेज़गार मूं अर्ज़ु कयमि त पहिरियों मुत्तक़ी जो पहिरियों दर्जो इहो आहे त ईमान उनजो कामिल हुजे ॿियो दर्जो इहो आहे त पंहिंजो पाण खे गुनाह खां कबीरे गुनाह खां बचाए सगीरे गुनाह खां त हाणे अल्लाह जा नबी पाक आहिनि बाक़ी असां अवां सगीरे गुनाह खां पाक हुजूं वॾी ॻाल्हि आहे पर कबीरे गुनाह खां पंहिंजो पाण खे माण्हू महफ़ूज़ रखे थी वञे त अल्लाह जे दर ते तौबा करे फौरन ऐं फ़राइज़ जी ऐं हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जी पाबंदी करे इन खां वॾो मुत्तक़ी परहेज़गार इंसान आहे बाक़ी हाणे ईमान हुजे कोन ऐं जिस्म ते कपिड़ा न हुजनि हीरोइन पीअंदो हुते या वरी सम्झो त उनजी हालत ॾिसण जहिड़ी न हुजे थोरो जो उघाड़ो हुजे त वञी करे साईं इहो जेको आहे बाबो पोतल आहे इहे इंसान जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे बेवकूफ़ियूं आहिनि इन जो शरीयत सां को बि तालुक़ु न आहे शरीयत जे अंदरि तहारत पहिरें नंबर ते आहे ईमान पहिरियां आहे इन ईमान जो अधु हिसो जेको आहे तहारत जे अंदरि रखियलु आहे जेके तहारत ऐं पाकई न आहे उहो वरी पीर ऐं बुज़ुर्ग कीअं थियो फरमाईंदा लिल्लज़ीना अहसनु फ़ी हाज़िहि दुनिया हसन इन्हनि जे लाइ नेकियूं जिन माण्हुनि नेकियूं कयूं दुनिया जे अंदरि बि उन्हनि जे लाइ कामयाबी आहे वल दारुल आख़िरत ख़ैर आख़िरत जे अंदरि बि उन्हनि जे लाइ कामयाबी आहे मुंहिंजा दोस्तो इन ईमान जे करे इन नेकियुनि जे करे नमाज़ जे करे अलाह अवां असांखे जेका सिहत ऐं ख़ुशी अता फरमाई आहे बेनमाज़ी आहे कॾहिं बि हासिल कोन्हे अवां दुनिया जी जेका लज़त अवां खे हासिल आहे ईमान वारे खे जेका हासिल आहे नमाज़ी खे जेका हासिल आहे काइनात जे अंदरि जेके बेनमाज़ी घुमनि था न इहे ईअं सम्झो त मुर्दनि जे मिसाल आहे हे जेके अॻोड़ो जेको इहो साहब आयो इहो तमामु वॾे ईअं सम्झो त पोस्ट ते रही चुको आहे हिन वक़्तु बि ईअं सम्झो हुनजा पुट ऐं हुन जूं नियाणियूं जेके लखे लखे रुपया कमाइनि थियूं पर जेको आहे ईमान जी हरारत हासिल करण जे लाइ हिन फर्श ते हुनखे अचिणो पए ईमान जी हरारत हासिल करण जे लाइ ईमान जी लज़त हासिल करण जे लाइ अलाह जे घर में हिन इल्म जे करे असां वटि हुनखे अचिणो पियो न दुनिया जा ई 18-20 कैरेटनि जा लेकिन हाफ़िज़र कंहिंखे सही नमूने सलाम बि कोन कनि पर ईमान जी लज़त अलाह हिन क़ुर जे अंदरि रखणु फरमाई जंहिं हिन क़ुर सां नींहुं निभायो जंहिं अलाह जे घर सां नींहुं निभायो फरमाई त उन्हनि जे लाइ दुनिया बि कामयाबी अलाह जो क़ुर फरमायो फरमाई त फ़िद दुनिया हसन दुनिया जे अंदरि बि उन्हनि जे लाइ कामयाबी आहे वल दारुल आख़िरत ख़ैर आख़िरत में त असां उन्हनि जे लाइ बहितरीन मालात तयारु फरमायासीं ख़ैर जेको आहे अरबी जे अंदरि चइबो आहे आख़िर खां वरितल आहे माना तमामु भली आहे आख़िरत उन जे लाइ तंहिंजे करे मां अर्ज़ु कंदो आहियां त मोमिन जे लाइ त ज़िंदगी जेका आहे हिकिड़े क़िस्म जो इम्तिहान आहे मोमिन जे मथां जेकॾहिं मौत जे त हुनखे परवाह थोरी आहे जंहिंमें मुंहिंजो रब राज़ी हुजे इंसान दुनिया जे अंदरि इन वायरस खां न डिॼे बल्कि एहतियात ज़रूरु करे बल्कि डिॼे हुन अलाह जी ज़ात खां मुंहिंजो रब राज़ी हुजे ज़ाहिर आहे रब राज़ी हूंदो त मख़लूक बि राज़ी उअं ई थी पवंदी रब राज़ी हूंदो दुनिया बि कामयाबु थी पवंदी आख़िरत में जन्नत यकीनी आहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो यकीनी मिलंदो जॾहिं रब राज़ी थी पवंदो क़यामत में अलाह पाक महल अहिड़ो ॾींदो आख़िरत में जन्नत में जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब साईं पाड़ेसरी बनाइणु फरमाईंदो वेठो रुगो इंसान दीदार पर इहा कंहिंखे हलावत इन जो कंहिंखे अहसास थिए असुल शइ अहसास जी जेकर अहसास न आहे त पोइ हिननि जेको आहे रड़ियूं त बेकार आहिनि हुन माण्हुनि जे लाइ चवंदा आहिनि त रेड जे साम्हूं रुबाब वॼाईंदे वरिया थिया इंसान जो इहो आहे वल दारुल आख़िरत ख़ैर आख़िरत जो घर तमामु भलो आहे हिन ईमान वारनि जे लाइ